अस्सलाम वालेकुम दोस्तों। एग्रीकल्चर फार्म के बारे में तव्हांखे मुकम्मल मालूमात ॾींदासीं असीं। असांजो तजुर्बो 11 सालनि जो आहे। तव्हां इहो ॿुधाईंदासीं त जेको फुट जो बिज पाण खे ॾींदा आहिनि, हाइब्रिड बिज ॾींदा आहिनि, पाण खे महांगो बिज ॾींदा आहिनि ऐं वरी पाण खे अञा इहो बि चवंदा आहिनि त हीउ 50% जेको आहे बिज उबरंदो, हीउ 60% उबरंदो, हीउ 70% उबरंदो। इन जो राज़ छा आहे इहो तव्हांखे नेक्स्ट वीडियो में ॿुधाईंदासीं। ऐं ॿियो त फुटी जो कपास जो बिज हिकिड़ो नंढो थिए थो ऐं ॿियो वॾो बिज थिए थो। हिकिड़ो सफ़ा छोटो थिए थो, हिकिड़ो वणु वॾो थिए थो। उनजो राज़ छा आहे उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं ॿियो जेको हाइब्रिड बिज पाण साड़ियुनि जो वठंदा आहियूं, इन में छा छा राज़ आहिनि ऐं उहो बिज बि ईअं आहे 60%, 70%, 80%, 40% उभरे थो। उहो छाजे करे आहे इहो बि तव्हांखे अॼु असीं नेक्स्ट वीडियो में इहो ॿुधाईंदासीं। ऐं पाणी बरसाति अचे थी ऐं असांजो